त माण्हू जी न्याणियुनि जी शादियुनि ते जेको आहे न दावतां कनि था, कॉकटेल पार्टियूं या गोश्त जूं पार्टियूं करनि था, हद आहे। न्याणी पूजनीक, न्याणी जे विहांउ ते कोई शराब पीए, कोई मांस खाए, अॻे तव्हां धर्म पढ़ी ॾिसो पंहिंजो। हाणे थोरो टाइम पहिरियों ॾिसो असांजे समाज में अॼु बि न्याणियुनि जी पूजा कई वेंदी आहे, अॻे कॾहिं न थिया आया। अॼु जेके समाज असांजे थियनि था पिया, अॼु त माण्हू पैसनि सां मायूं घुराए करे नचाइनि था पिया घरनि में। सतनाम हे शादी था करनि, मुंहिंजे पुट जी शादी आहे, तव्हां सभई अचो, छा लाइ अचिबो आहे? सभु पैसा लिखाइण अचिबा आहिनि। 100 माण्हू 200 माण्हू 800 माण्हू मनायासीं, छाजे लाइ? कि तव्हां पैसा लिखाए वञो दावत ते, इंजे करे? न, मांस खाई वञो सिर्फ़ु इंजे करे? मुंहिंजी शादी, पुट जी शादी ते नची वञो, डांस करे वञो, इंजे करे? इंजे करे न हूंदो आहे। हे इंजे करे हूंदो आहे कि तव्हां सभई अचो, मुंहिंजे पुट खे आसीसां ॾेई वञो। पर बंदो आसीसां विञाए छॾियो आहे, सॼियूं आसीसूं विञाए छॾियो आहे। पैसो घणो आहे, साईं माण्हू मूंखे छा चवंदा, मां उन वटि अहिड़ो मुर्गियूं खाई आहियां, उनखे दाल पटाटा खारायां। सतनाम बस इन मयार में पियो पूरो थी वञे। गुरू खे करे न ॾिसजांइ कि गुरू मुंहिंजो कहिड़ी ॻाल्हि में ख़ुशि आहे, कहिड़ी ॻाल्हि में राज़ी आहे। कई वरी वञ खाइण वारा ताना ॾींदा आहिनि, साईं 1000 रुपया लिखाया, मां खाराई दाल पटाटा। सतनाम सतनाम वाहेगुरु। थोड़ो एहसास कर, तू न लिखा 1000 रुपया, तोखे उन्हीं चयो 1000 लिखा, तू रुपयो बि न लिखा, तू ईअं ई दावत खाई वञ, पर आसीस ॾेई वञ उन्हनि खे, आसीस ॾेई वञ। गुरू जी कृपा माण्हू ही बख़्शिश निराली अथव। तव्हां कथायूं घणियूं ॿुधियूं आहिनि, तंहिंजे करे मां थोरो ॿिए टॉपिक ते अची वेंदो आहियां, संसारी थोरो आम प्रचलित टॉपिक ते, कि असांजे जीवन में जॾहिं सुधार न ईंदो, यादि रखिजो बख़्शिश कॾहिं न आहे थियणी। हे वार वार सां दुख पाईंदासीं, वार वार दुख, और दुखनि जा ज़िम्मेवार सां पाण आहियूं पाण। भगत कबीर साहिब चवनि था, कबीर मन जाने सब बात, जानती अवगुण करे, काहे की कुसलात हाथ दीप कुएं परे। ग़लती छाजी आहे? मन सभु कुझु ॼाणे थो, कहिड़ी शइ सही आहे कहिड़ी ग़लति आहे, पर बार बार उहो ई कंदो जेकी शइ ग़लति आहे, जेकी मूंखे ॿोड़े थी पई। कुसलात ग़लती कहिड़ी आहे? तुंहिंजे हथ में ॾीओ आहे, लाइट आहे, साम्हूं खूह आहे, तूं किरे थो पियो, पंहिंजो ज़िम्मेवार तूं पाण। सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु। गुरु नानक सच्चे पातशाह उची देन ॾिनी आहे असांखे साध संगत जी। किथे बि तव्हां को इतिहास ॿुधो आहे कि किथे को सतगुरुनि को मांस ठाहियो हुजे, मांस खाधो हुजे, या कंहिंखे चयो हुजे? कॾहिं बि न। दुनिया जा माण्हू अलॻि ठाहिनि, हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। गुरु गोबिंद सिंह महाराज ते चई छॾियूं कि जंग में सतगुरु सिखनि खे चयो मांस खायो, त उहो सिखनि मांस खाधो। हिते कुझु माण्हू चवनि था पिया, कहिड़ो इतिहास लिखियलु आहे, कहिड़ी जॻह ते लिखियलु आहे? कोई न आहे। गुरु सभु कुझु दात ॾियण वारो आहे। गुरु त चाहे त पोइ रहमतां केॾियूं आहिनि। गुरु नानक सचे पातशाह चवंदा आहिनि, हिकिड़ी भाई मर्दानो गॾु हुजे। सतगुरु पातशाह वञनि पिया, कोई खेतनि मां गुज़रनि पिया, उते छोला हुया, त चवंदा आहिनि भाई मर्दाने जी नज़र पई, सतगुरु खे चवणु लॻो, बाबा कृपा कर, बुख लॻी आहे, इहो छोला कुझु खणी करे खायां मां। साहिब चवणु लॻा, भाई मर्दाना चलो तुझी ॻाल्हि पूरी था करूं, पर ईअं खणी करे न खा, पराई शइ आहे। चवणु लॻो, बाबा तव्हां खां पुछां थो। सतनाम वाहेगुरु, कि मां खायां? अॼु बंदो ईअं ई कुझु करे थो पियो, भले कंहिंजी बि शइ हुजे, मुंहिंजे हथ में पइजी वञे त बसि मुंहिंजी आहे। हाणे ईअं ई आहिनि। कॾहिं बि ॿिए जी शइ रुपए जी बि असां जेको न ॼाणी वाणी न खणूं, यादि रखिजो, न त उनजे पोयां केतिरा ई दुख असांजे पोयां लॻंदा आहिनि। जे ॿिए कंहिंजी अमानत खाई वियासीं, ॿिए कंहिंजो रुपयो खणी खाई वियासीं न, उनखां पोइ केतिरा हज़ार रुपया असांखे ॾियणा पवंदा, अंदाज़ो बि न आहे असांखे। सतनाम वाहेगुरु। हे त भाई मर्दाने खे शाबाशा पुछणु लॻो, बाबा मां खायां? असां त पुछंदा बि न आहियूं। रेड़ी बीठी आहे, खणे थोड़ा खाई वञ। सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु। ओ चओ रेड़ी वारो तकदो पियो हूंदो रे। सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु। ईअं ई आहे न। वताए फ़कीर चयो के रेड़ी वारे खे फ्रूट पियो विकिणे, सूफ़ पियो विकिणे, चईंसि यार अलाह जे नाले ते सूफ़ ॾे। असांजी महिल खाइण जी वारी अचे, असां मिंट खाई वेंदासीं ॿिए जो, असांखे ॾियण जी वारी अचे, पोइ बंदे जी कहिड़ी हालत आहे। वतायो फ़कीर हो, चवणु लॻो हिकिड़ो सूफ़ ॾे। चवंदा आहिनि किनो सूफ़ ॾिसी करे चईं, आ वताया फ़कीर खा वञी करे। वतायो ॾिठो, गंदो सूफ़ खणी ॾिनो अथई मूंखे। चवंदा आहिनि कोई माण्हू पियो वञे, चए यार अलाह जे नाले रुपयो थो ॾे, चवनी खण रुपयो ॾेई छॾियसि।
हाँ सागे रेड़ी वारे खे चई अदा पोइ रुपए जो ॾे भला सूफ़ ॾे हिकिड़ो, उन छा कयो रुपयो वठी करे हिकिड़ो साफ़ सूफ़ हिकिड़ो सुठो सूफ़ खणी करे साफ़ करे कपिड़नि सां उहो ॾिनई आ साईं वठ तूं। त ॿई सूफ़ हथ में खणी करे मथे ते चवण अलाह साईं तुंहिंजे नाले जी क़दुरु ॾिसी यादी सतनाम वाहेगुरु हिते रुपए जी क़दुरु आहे तुंहिंजे नाले जी कोई क़दुरु नथी थिए। सतनाम वाहेगुरु ईअं आहे न, चए अलाह तुंहिंजे नाले जी कोई क़दुरु न आहे, रुपए जी वैल्यू आहे।